बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। 600 कार्ड बुक ते नाला 315। अबोल तौबा तौबा मुंहिंजा मौला तौबा मारूअड़ा हिन पंहिंजा मारूअड़ा झांगीअड़ा सिंधीअड़ा बहरहाल ख़ैर अज़ीज़ला वॾो मुड़ुसु माण्हू उतां की माण्हू सखी महिमान नवाज़ मुंहुं ॾेई वियो। वॾे अरसे खां पोइ काज कयो हुई 20-25 साल थी विया। ॿियो पंहिंजे ढोर ढगे वारो माण्हू 3-4 त पंहिंजा ढोर हुअसि जेके कुठाइनि गोश्त हुनजो मुफ़्त में हुयो। पंहिंजा ढोर हुयसि सो कमु थी वियो नेठि काफ़ी वक़्त खां पोइ। अज़ीज़ला आरी जंहिंखे जो मां ॾिसंदो आहियां त मूंखे पंहिंजो मरहूम मामो बख़्श अली ख्वार यादि अची वेंदो आहे। ॿिन्ही में ॾाढियूं हिकु जहिड़ा आहिनि मामी बख़्श अली ऐं अज़ीज़ला में। ॿई कदावर मुड़ुसु कद बुत में बि हिकु जहिड़ा ऐं वरी मामी बख़्श अली बि डांदनि जो शौक़ीन गोड़ जो शौक़ीन तमामु घणो भला डांदो हुआसीं। ॿियो ख़ैरात ॾाढी शानदार ज़बरदस्त कंदो हर साल तमामु बहितरीनु ख़ैरात। उन वक़्तु वरी रवाजु हूंदो खारनि में गोश्त भरे रखंदा हुआ। वॾा खारा हूंदा डांद कोहंदो हो या वॾी का ॿियो बि ॿ टे ढोर कोहंदो हुयो पोइ 2 खारा वॾा गोश्त जा ईअं भरियल हूंदा हुआ। पोइ हिकिड़ो पाटड़ो चांवरनि जो भरियल त ॿियो वरी ॿूटियुनि जो भरियल ॿूटियूं बि पापा जूं ॿूटियूं। ॿियो सखी महिमान नवाज़ बि हुयो। सुखाऊं जीअं वरी अज़ीज़ला शौक़ीन आहे सुखाउनि जो इमाम बख़्श अली बि सुखाउनि जो वॾो शौक़ीन हो। हर साल शाह गोदड़े असांखे वठी वेंदो पंहिंजे ख़र्च ते ट्रैक्टर ट्रालियूं 2-3 हूंदियूं सेवण वठी वेंदो। सुखा हर साल हुनजी बि शाह गोदड़े सेवण हूंदी ऐं तमामु वॾो सखी महिमान नवाज़। ॿियो वरी असांखे वॾो टूअर मां बख़्श अली करायो लाहौत जो। उन वक़्तु मां 8वीं क्लास में पढ़ंदो हुउसि। पढ़ियो लिखियो सेबतो ॼण मां हुयुसि पाड़े में अंदरि त बाबा हिकिड़ो पढ़ियो लिखियो हिसाब किताब वारो बि माण्हू गॾु हुजे। सो लाहौत वियासीं पर वॾो टूअर हो लाहौत जो। ऐं पहिरीं सुज़ुकी हुई सुज़ुकी बुक कराई पंहिंजे ख़र्च ते। पहिरीं साईं सैदी मुसाणी शाह पंजो उतां वरी पोइ आयासीं मखदूम बिलावल। पहिरियों ऐं आख़िरी दफ़ो मखदूम बिलावल ते मां बख़्श अली वठी हलियो। उनखां पोइ वरी न वियाऊं। भाई साईं हकीम शाह साईं गुलाम मुस्तफ़ा इलाही बख़्शारा त हर महीने वेंदा आहिनि को मां पहिरियों सूमरु वॾे अरसे खां वठी। वरी मखदूम बिलावल खां पोइ सिधो सेवण आयासीं। सेवण खां पोइ वरी लाहौत जेके लाहौती पैदल वेंदा आहिनि हेॾे लाहौत झांगारा बाज़ार रस्तो असां वरी पैदल कोन असां वरी गाॾी ते सुज़ुकी ते। सो इहो मौला अली जो खूह पंजतन जो बाग़ इहे वरी सुज़ुकी ते वियासीं मोटियासीं वरी साॻियो सेवण सेवण खां पोइ वरी कराची वारे रूट सां लाहौत वियासीं। वरी लाहौत खां वापसि कराची वरी सिधो भिटशा हज़रत शाह अब्दुल रहीफ़ भिटाई रहमतुल्लाह जी दरगाह ते। वरी भिटाई खां पोइ वरी मोरे खां वरी दादू वरी साॻियो गाजी ख्वार। इहो मां बख़्श अली बि इहे कमु कंदो हुयो सुखाऊं ख़ैरातूं अज़ीज़ला जा बि इहे कमु आहिनि। पंहिंजे ढोर ढगे वारो मालवंद माण्हू आहे उहो डांदनि सां ई प्यार मोहबत अथसि पर टाइम से घणो लॻी वियो। असांजे अफ़ज़ल खे घोटु थियण में टाइम वॾो लॻी वियो। वरी साईं सफ़ा तयारियूं फुल थी वियूं त वरी शौबान महीनो हाय हाय शौबान में शादी न थींदी आहे। हल लाल शहबाज़ कलंदर जो मेलो आहे उनजे करे असां शौबान महीने में शादी न थींदी। साईं लाल साईं झले वियो आहे बाबा घोटु न थीजो जो मुंहिंजो मेलो आहे। सो केॾो बि सम्झा थिए थींदो कुझु कोन। हिते माण्हू ईंदा आहिनि सॻो तारीख़ूं वठणु सही तारीख़ का कढी जो बाबा महीनो त ज़बरदस्त आहे वॾो शानदार ख़ुशियुनि जो महीनो का शहादत जी तारीख़ ई कान्हे। शौबान महीने में साईं पहिरीं फातिह कूफा व शाम शरीकत अल हुसैन सानी ज़हरा हज़रत बीबी ज़ैनब कुबरा सलाम अलाह जी पहिरीं शौबान ते।
वरी से सुल्तान करबला इमाम हुसैन अलैहिस्सलाम 3 शबान, गाजी अब्बास अलमदार 4 शबान, इमाम अली ज़ैनुल आबिदीन सैयद साजिदीन अलैहिस्सलाम, उनजी भी रिवायत 5 भी आहे, जमादुल अवल में भी आहे, शोबान में भी अची वई। शहज़ादे अली अकबर शबीह पैगंबर, छा था सम्झो साईं, शहज़ादे कासिम करबला जो घोट, वरी शहनशाह ज़माना क़ाइम आल मुहम्मद, असांजे वक़्त जो इमाम, हिन ज़माने जो हादी रहबर, 15 शोबान। हाणे साईं हिते ॿियो मोह यानी ख़ुशियूं न साईं, मायुनि जी हुकूमत आहे, घरनि में मर्दनि जी हले ई कोन थी। साईं तारीख़ कढी ॾियो बाबा, तारीख़ तोखे ॿुधायूं था, पर तुंहिंजी हलंदी कोन। छो न हलंदी? मायूं न मञी तूं, मायुनि खे ताक़त आहे। वियोसीं तारीख़ वठी, घर जो वियो, भेलो मोह करे मोटिया, साईं मायूं नथियूं मञनि। मां चयो बाबा मूंखे ख़बर ई मायूं न मञी थियूं, हुननि जा पंहिंजा वहम, पंहिंजा विश्वास आहे, मायुनि जी मर्ज़ी आहे, तुंहिंजी मर्ज़ी कान हलंदी। हे बि साईं मोहम्मद हनीफ़ शाह बुखारी अल्लाह हुनखे ख़ुशि रखे, असांजो सरपरस्त आला बि आहे, अंजुमन सफ़ीना हैदरी ख़ैर मोहम्मद आरिजा जो वरी मुर्शिद बि आहे। सो उन हिमत कई, सम्झायूं त बाबा वॾियूं ख़ुशियूं आहिनि, का शहादत ई कान्हे, निकाह शरीयत जो हुकुम, हिन ते को साईं लाल शहबाज़ नाराज़ थींदो छा? बसि पोइ साईं जी महिरबानी सां इहो कल्ह कमु थी वियो, न त मायूं असांजी मौलवी जी या मुंहिंजी या वरी हाजी ताहिर जी मञनि हा छा? साईं हनीफ़ शाह जे करे बा मुर्शिद आहे, हाणे उन जो चयो आहे त बाबा, न त वीचारे अफ़ज़ल खे वरी अञा 2-3 महीना अञा इंतज़ारु करिणो पिया। तो बसि इहा इहो विसवसन मारे छॾियो आहे, मसे मसे जेको आहे सो इहो कल्ह इहो काज थियो, न त सॼो महीनो ॼण असां मौलवी बेरोज़गार वेठासीं। तो बसि इहा विसवस आहे, शरीयत में इहे शयूं आहिनि कोन, ऐं माण्हू मञनि बि कोन था, मौलवी छा कनि। ऐं शोबान में शादी न थींदी आहे, अहिड़ी ख़ुशी जो अज़ीम महीनो, अहिड़ियूं सरकारनि जूं आमदूं मालिकनि जूं, ऐं हुन में वरी शादी न थींदी आहे। ईअं त हाणे न थींदो आहे, वाह महसूसु आहे न, को बि मसइलो कोन्हे। सो ख़ैरो बरकत सां कमु थी वियो, हे बि ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। सो पाण बि मालिक बि ख़ुशि आहिनि, वॾे अरसे खां पोइ अज़ीज़ुल्लाह जे घर में इहा काज थियो। सो मां हिनखे ॾिसंदो आहियां त वरी मूंखे मां बख़्शली यादि अची वेंदो आहे, कदावर मुड़ुसु, उहो बि जवान मुड़ुसु हो, कदावर सखी, हर साल ॾाढियूं जेको आहे सो ख़ैरातूं सुखाऊं, ऐं हिन सां फ़ाइदो ई पए थो ख़ैरातुनि सां, मौला हुनखे वरी हर गंजिजे थो, हुनजे रिज़्क़ रोज़गार में बरकत थिए थी। अलाह जी राह में जेतिरो ख़र्चु थींदो ओतिरो भलो आहे, पर असां वटि वरी इहे शइ पासे ते तवजो ई कोन्हे। जंहिंखे चओ त चवंदा मौलवी खे पंहिंजी का बुख आहे, अलाए को पंहिंजी मानी जी का ज़रूरत अथसि, पोइ मौला हुसैन जो लंगर न्याज़ जिते किथे असांखे मिले थो, असांखे कोन्हे, पर इंसान सदके ख़ैरात सां रिज़्क़ में इज़ाफ़ो थिए थो। सदको त मुसीबतुनि मुश्किलातुनि खे टारे थो, मौत खे बि टारे थो। हदीस में 70 मुसीबतुनि खे सदको टारे थो। सदको सुठी ॻाल्हि आहे, ख़ैरात सुठी ॻाल्हि आहे, ख़ैर ख़ैरात हुजे। बाबा एतिरो त करे सघो था, रुगो जुमे जे ॾिहाड़े घर में हिकिड़ो देगिड़ो चाढ़े, को तांहरी जो, ज़रदे जो, को बिरयानी जो, पुलाउ जो, रुगो नंढनि ॿारनि खे ई घर में वेही खारायो जुमे जे ॾिहाड़े, त बि उन सां बरकत थींदी, बीमारियूं ख़तमु थींदियूं, घर में जेके नहुसतूं आहिनि उहे ख़तमु थींदियूं। पर हाणे 30-40 हज़ार जूं महीने ते हर केरु दवाऊं वठे थो, पर जुमे जे ॾिहाड़े 500 रुपया ख़र्चु करणु ॾुखिया आहे। देगिड़ो लाहियो या 5 जो को फ्रूट वठी, उहो जुमे जे ॾिहाड़े विहारियो। जुमे जो ॾिहाड़ो बि भलो आहे, ख़ैरो बरकत वारो अज़ीम ॾिहाड़ो आहे। हर जुमे ते जेके 500 रुपया हिकिड़ो माण्हू मख़सूस करे उहा फ्रूट विराईंदुसि, या घर में हिकिड़ो 2-3 किलो चांवर चाढ़े ॿारनि खे खाराईंदुसि, त इन में कोन सुञो बुखियो कोन थी वेंदो। पर हाणे छा कजे, माण्हुनि केतिरो बि सम्झाए बि त बि ॻाल्हि उहा साॻी थींदी। पर अलाह साईं जंहिंखां इहो कमु कराए, अलाह साईं जेको इहे ख़ैर ख़ैरात सदका कराए, इहे भलाई जा कमु कराए। बाक़ी हाणे पैसे जी ॻाल्हि ई कजे, मोह चवंदो अथई जे ग़रीबत आहे, हाणे मुंहुं धोअण में बि ग़रीबत अथसि, अहिड़ी का हाणे ॻाल्हि कोन्हे, अहिड़ी का गुरबत आहे। ठीकु आहे, महांगाई बेरोज़गारी आहे, पर हिकिड़ो जुमे जे ॾिहाड़े को 100 रुपए जो बि ख़र्चु नथो करे सघे, जो 100 जा बिस्किट वठी विराए, 100 जो को फ्रूट वठी विराए,
पर 100 रुपयो बि कंहिं वटि कोन्हे। 50 रुपए जेको आहे सो अधु कोप चांहि जो लॻो पियो आहे, सॼो ॾींहुं होटलनि ते वेही चांहियूं पीअंदा। बाक़ी सदिको ख़ैर ख़ैरात जी अलाह जी दीन जी ॻाल्हि ईंदी, उते वरी महांगाई थी वेंदी, उते ख़र्चु कोन्ह थींदो। बाक़ी दाऊं साईं 1000 रुपयो सुबुह जो खुलियो था करायूं, शाम जो नथो बचे। 1000 रुपयो त आम माना ख़र्चु आहे हिकिड़ो नंढे हिकिड़ो ग़रीब तबिके जो, मथे त हाणे 2000 5000 बि आहे। हाणे दुनियादारी में 1000 ॼण 100 रुपयो आहे हुननि जे लाइ, पर दीन ते वरी 100 रुपयो जेको ख़र्चु आहे उहो 1000 खां ई मथे थी वेंदो। कंहिं मजलिस में, कंहिं ख़ैर ख़ैरात में, या किथे को मज़हबी कम में 100 रुपयो ॾियणु, 50 रुपयो ॾियणु बि हुननि खे ॾुखियो लॻंदो। माना दीन में 100 रुपयो 1000 खां बि मथे थी वियो, ऐं दुनियादारी में 1000 वरी 100 रुपयो आहे। त 1000 सुबुह जो खुलियो सौदो वरितोसीं, खुलियो करायोसीं, शाम जो रुपयो बि न बचियो। ॾींहं में 1000 रुपयो खपी वियो, 2000 खपी विया। इहो दुनियादारी जे हिसाब सां 1000 2000 बि ॼण जेको आहे सो 100 जे बराबरि आहिनि। पर वरी दीन जे मामले में 100 जेको आहे उहो वरी 1000 जे बराबरि थी वेंदो। सो दीन जे मामले में माण्हू वरी हिते हथु जेको आहे सो हुनजो सख़्तु आहे। 50 100 रुपयो बि ख़र्चु करणु ॾुखियो आहे। अलाह साईं सभिनी खे तौफ़ीक़ ॾींदो। अलाहुम्मा सल्ली अला मुहम्मद।